जॾहिं हिते कादुर आ वठी सघे थो पकड़े सघे थो छो भला आला हज़रत खां पुछ थो छो थींदो चवे थो फ़क़त इतना सबब था इनक़ादे बज़्मे महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। जो क़यामत इन जे लाइ ख़ुदा कंदो त अॻियां पोयां सभु गॾु थियो ऐं मां कावड़ जा ज़मीन ट्रामे जहिड़ी कयां सिज नेज़े पाद लाहे अचां नबी नफ़्सी नफ़्सी पिया पुकारनि माण्हू पघर में पिया ॿुॾनि अहिड़े टाइम ते मूंखे रिझाए त मुहम्मद रिझाए सब ॾिसनि अॻियां ॾिसनि पोयां ॾिसनि आदम ॾिसे ईसा ॾिसे सभु ॾिसनि ख़ुदा जी ज़ात क़यामत कई इन जे लाइ त महबूब जे शान खे ज़ाहिर कयां मिलंदी वञे हा त कीअं पतो पवे हा पतो त जवाननि जो उते पवंदो न जो सॼो जहान मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ नफ़्सा नफ़्सी में हूंदो ताहा जो ताज हूंदो त मुहम्मद अरबी खे हूंदो या अय्युहल मुज़म्मिल जी चादर हूंदी त यतीमनि जे यार खे हूंदी माज़ागल बसर वमा तगा जो सुरमा हूंदो त असांजे अरबी ॼाम खे हूंदो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ लिवाल हमद जो झंडो हूंदो त आमना जे लाल जे हथ में हूंदो अख जो इशारो कंदो वेंदो बेड़ा पार थींदा वेंदा फ़क़त इतना सबब था इनक़ादे बज़्मे महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी चओ कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है। आला हज़रत चयो आ पर तुंहिंजे लाड़काणे रहमतपुर शरीफ़ वारे पीर हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह भी फरमायो आ उन सोने पीर मिठा जी ॻाल्हि ॿुध फरमाए पियो हर कोई पियो मर्ज़ी चाहे मालिक कलतार दी आहा वाह पीर मिठा हर कोई पिया मर्ज़ी चाहे मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्ज़ी अहमद मुख्तार दी अल्लाह प्या चाहे मर्ज़ी अहमद मुख्तार दी वाह पीर मिठा सोहना असांजा सब पीर मिठा मां विस्पे चंबड़ जलसो हो टिपहरी जे नमाज जो टाइम थियो टंडरे अलहयार ऐं टंडरे आदम जे विच ते नमाज जो टाइम थियो गाड़ी झले नमाज पढ़म हिकिड़ो फ़कीर हो मुंहिंजा अदा मूंखे ॾिसी चई साईं सोहणा तूं पीर मिठा साईं जो मुरीद आ मां हुनखे चयो सभु पीर मिठा अबा को पीर कड़ो आहे ॾाढे ॻाल्हाए सभु पीर चओ मिठा ॾाढे चओ सभु पीर पर पीर मिठा साईं मशहूर आ साईं रहमतपुर वारा इहे न साईं पीर सभु मिठा असां अहले सुन्नत जमात पीरनि जे जुतीअ जे खाक जे मट बि कोन आहियूं पर मुंहिंजा प्यारा दोस्त पीर हुजे चओ पीर हुजे ॾाढे चओ छा हुजे हर कोई प्या मर्ज़ी चाहे मालिक कलतार दी पर अल्लाह प्या चाहे मर्ज़ी अहमद मुख्तार दी चओ चओ अल्लाह प्या चाहे मर्ज़ी अहमद मुख्तार दी अल्लाह प्या चाहे मर्ज़ी अहमद मुख्तार दी ॾाढे चओ अल्लाह प्या चाहे मर्ज़ी अहमद मुख्तार दी अल्लाह प्या चाहे मर्ज़ी अहमद मुख्तार दी हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह ताला अलैह मुजादा शायर कोन चयो आ कुदसी हदीस जो तर्जुमो कयो आ कुल्लुहुम यतलबून रदाई रब थो चवे सब चवंदा हन रब तू राज़ी थी अन अतलुब रदाक या मुहम्मद पर मां रब चवंदो हां मुंहिंजा मिठड़ा मुहम्मद तू राज़ी थी
हजरत पीर मिठा साईं उन जी तारीफ़ थो करे। हर कोई प्या चाहे मर्दी मालिक कल तार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्दी मालिक मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। अरे ओ अल्लाह जो वली असांखे सबक ॾेई वियो आहे, असांजा मुर्शिद असांजा पीर असांजा कामिल असांखे सम्झाए विया आहिनि। असांजो महबूब मुर्शिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला नो फरमाइनि था, घोरिया ही जहान हू पुण घोरे घोरिया, जे मूं पिरन साण सायत सरे जे ॾियूं। हिकिड़ी घड़ी महबूब जे दीदार जी मिली वञे त ॿई जहान घोर करे छॾिया। मदीने वारो साईं रुगो हिकिड़ो दफ़ो निगाह फरमाए, अबा हाओ या न, ओ अली गोराबाद वारो, ओ लाड़काने वारो, खुदा जो कसम अॼु मदीने वारे साईं जी तहां ते नज़र आ। जेकर चाही अहद को मिलना, अहमद नाम पकैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद, चुम अखियां ते लैदी रहो, जिथ जो वेखी नाम मुहम्मद। सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन मुझे प्यारे हबीब करीम जो इस्म मुबारक चुमजे, सरकार सां प्यार कजे, मोहब्बत कजे, जंहिंजे लाइ अल्लाह ताला जी ज़ात जो कुरान तो फरमाए, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही। बरकत वारी ज़ात आ मुझे रब करीम जी जंहिं नाज़िल कयो कुरान पंहिंजे मोहम्मद अमीर ते। तवज्जो आहे, थका त न आहियो। अलाह ईअं बि चई सघे हा, मां उहो अलाह आहियां जंहिं आसमान ठाहिया, मां उहो अलाह आहियां जंहिं ज़मीन पखेड़ी, मां उहो अलाह आहियां जंहिं जन्नत जोड़ी, मां उहो अलाह आहियां जंहिं जहन्नम पैदा कयो, मां उहो अलाह आहियां जंहिं जबल पैदा फरमाया, मां उहो अलाह आहियां जंहिं समुंड ठाहिया, मां उहो अलाह आहियां जंहिं सुहिणियूं सूरतूं ठाहियूं। ईअं बि चई सघियो पियो न, ॻाल्हायो, ईअं फरमाए सघियो पियो न, पर चए थो त न, हिते ॻाल्हि ॿी थो कयां, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही। बरकत वारी ज़ात अल्लाह जी उहा आहे। कहिड़ो अलाह, कहिड़ो तारीफ़ अथसि, चए थो उहो अलाह जंहिं मुहम्मद ते क़ुरान लाथो। ॾिसो त सही, तारीफ़ ई ख़ुदा जे हबीब जे सदके पियो थिए त रब उहो आहियां जंहिं मुहम्मद मिठे ते क़ुरान लाथो आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। जंहिं ज़ात जे सदके तारीफ़ थिए ऐं जंहिं ते ख़ुदा क़ुरान नाज़िल फरमाए, उन हबीब जो शान आला आहे या न आहे? उन महबूब जो नालो चुमजे या न? हा अबा न, असां जहिड़ो आहे? ॾाढे ॻाल्हि आहे। असां जहिड़ो अलाह ईअं चवे हा त मां उहो अलाह आहियां जो चिबरो मुला पैदा कयो अथमि, चई सघियो पियो या न? ॾाढे ॻाल्हि आहे। अलाह ईअं बि चई सघियो पियो न, मां इहो अलाह आहियां जंहिं पेटी मुला ठाहियो आहे। रबड़ भेण सां रबड़, जाथे छिक ताथे पूरो। जे इलेक्शन थिए त मुक़ाबले में बीठो आहे, वरी जेकॾहिं वीचारो हे मुर्तज़ा मारिजी वियो त इहो मुला पारी पियो फतवा ॾे त मां थो फतवा ॾियां त शहीद आहे। तूं फतवा ॾे या न ॾे, तुंहिंजे चवण सां कुझु बि कोन थींदो। शहादत जो मक़ाम मर्तबो अल्लाह जंहिंखे नसीब फरमाए, पर मुला तूं खुशामद न कर, तूं त मुनकिर शहादत वारनि जे हयातीअ जो, तोखे कहिड़ी ख़बर आहे। वरी छा पियो चवे, अल्लामा उबैदुल्लाह जो पैरोकार हो, तंहिंजे करे मुवहिद हो। अड़े मुवहिद हुयो बराबर, पीरनि फ़क़ीरनि खे बि मञण वारो हो, दस्तगीर खे बि मञण वारो। तो जहिड़े मुलनि खे मञण वारो हुयो ई कोन। तूं खुशामद न कर, खुशामदी खोदड़िया, तोखे त रुगो ॾोकड़ खपनि, ॾोकड़, तोखे त पैसा खपनि। पैसो खपई त खजी कुल्हे ते खणाइजे त बि खणे थो, पर पैसा मिलनि दोल खणण जे लाइ बि तूं तयारु थी वेंदे। अब हाओ या न? लाड़काणे वारा सुञाणोसि था न, सुञाणोसि न? पुट जा फाल ख़बर अथव, जे न त चांडका मेडिकल कॉलेज वारनि खां पुछो वञी। हाओ या न? अबा ख़बर आहे न सॼे जहान खे, पतो आहे न कंहिंखां ॻाल्हि का लिकल आहे। हाणे वरी तौहीद जा ठेकेदार पुट बणिया आहिनि अची। अलाह शल हिदायत करे, पिठू बिना अंग्रेज़ जा मुंहिंजा दारो को ॾोकड़नि जे कढ, जाॾे ॾोकड़ मिलंदा न साईं, ॾोकड़ मिले पोइ माईअ खे अॻियां बीहारे नियत कम निमाज़ पुछो वज़ीर आज़म जे धू कढ लॻो पियो आहे।
आहे या ना आहे? ॾाढे त ॻाल्हायो। माईअ खे बि सुठा मुला मिली विया आहिनि। हो मुंहिंजा त ग़लति कोन थो चवां न साईं। टुकरेल भरिसां टुकरेल, टुकर जे पुठियां डोकर जे पुठियां दीन दीन खयो थी। तोखे दीन जी कहिड़ी ख़बर? दीन जा दुश्मन। ख़ुदा जो कसम दीन जी ख़िदमत कई त ख़ुदा जे वलियनि कई। अहिड़नि मुलनि जे मुंहं ते